नवताकुल में तालिब तमारीन आदेसी उथी विया मड़ियूं मुंह मारीन जे जी खे जियारीन से लाहूती लॾे विया। सामीन असीं मौजूद आहियूं दरगाह हज़रत शाह हुसैन बुखारी रहमतुल्लाह अलैह। ही शहीद बेनज़ीराबाद ज़िले में गुपचाणी लॻ दरगाह आहे। दरगाह केतिरी पुराणी आहे एतिरी का मालूमात कान मिली सघी आहे, पर उन ते बि असीं काफ़ी अरसे खां पाण बि ईंदड़ आहियूं ऐं कुझु माण्हू जेके अचणु वञनि था दरगाह ते उन्हनि खां पुछंदासीं त उहे दरगाह ते कॾहिं खां ईंदड़ वेंदड़ आहिनि ऐं उन्हनि कहिड़ियूं ॾंद कथाऊं आहिनि ऐं कहिड़ियूं कहावतूं आहिनि जेके दरगाह जे बारे में आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु असीं दरगाह जे फ़क़ीरनि खां पुछंदासीं त दरगाहनि जे फ़क़ीर खां पुछूं त उहे जे हिन खे केतिरे अरसे खां दरगाह खे संभालीनि पिया ऐं हिननि वटि जेका का ॼाण आहे दरगाह जे बारे में साईं शाह हुसैन बुखारी जे बारे में त किथां आया कॾहिं आया ऐं कॾहिं जी दरगाह ठहियल आहे। सो असीं कोशिशि कंदासीं त उन बाबति जेका बि ॼाण मिली सघी उहा ॼाण बि वठंदासीं ऐं असां जेके ज़ाहिरीन अचनि पिया उन्हनि खां पुछंदासीं त आख़िर जेके माण्हू अचनि पिया केतिरियूं मन जूं मुरादूं पूरियूं थियनि थियूं ऐं ज़ाहिरियत मन जूं मुरादियूं पूरियूं थींदियूं हूंदियूं तॾहिं त अचनि था। सो असीं उन्हनि खां पुछंदासीं ऐं जेके हिते जा प्रोग्राम वग़ैरह थियनि था जेके हिन जा ॾियारा लॻनि था उन बाबति बि असीं ॼाण वठंदासीं। तव्हां पंहिंजो तारुफ़ करायो ऐं हिते दरगाह ते कॾहिं खां ईंदा आहियो ऐं तव्हां छा था सम्झो त दरगाह ते अचण खां पोइ तव्हांखे सुकून मिलंदो आहे, कीअं थींदो आहे? साईं मुंहिंजो नालो लिकबर आहे, मां हिते पाड़े में रहां थो सर। मां ईंदो आहियां 15 या 20 ॾींहं चकर ते सर ऐं हिते सुकून ईंदो आहे, दुआ घुरंदा आहियूं ऐं हलिया वेंदा आहियूं सर। सेखा तव्हां ॾिसो पिया त काफ़ी माण्हू मुरादूं पूरियूं थींदियूं हूंदियूं, तव्हां ॿुधंदा हूंदव या ॾिसंदा बि हूंदव? हा साईं बिल्कुलु ॿुधूं था ऐं पाण जी मुरादूं पूरियूं थियनि थियूं बिल्कुलु सर। अंदाज़नि ई सम्झो था त केतिरी दरगाह पुराणी आहे? साईं तक अंदाज़ो नथो लॻाए सघे बाक़ी तक़रीबन पुराणी आहे सर। सामीन असीं हज़रत शाह हुसैन बुखारी रहमतुल्लाह अलैह जे आसण ते मौजूदु आहियूं। हितां जा फ़क़ीर जेके आहिनि मूं सवेर अर्ज़ु पे कयो त फ़क़ीर अली बख़्श पिंजारे जा फ़र्ज़ंद आहिनि जेके उहे दरगाह जो कार ववार ॿुहारीदार बि हितां जा आहिनि, कुंजीदार बि हितां जा आहिनि, सभु कुझु उन्हनि जे हथ आहे। ऐं असांजो फ़क़ीर रहमतुल्लाह सां गॾु आहे। फ़क़ीर खां पुछंदासीं त फ़क़ीर साईं दरगाह बाबति कुझु ॻाल्हियूं, केतिरी दरगाह पुराणी आहे ऐं किथां जा साईं आहिनि, को अहिड़ो सिलसिलो पंहिंजी ॼाण में आहे त पाण दोस्तनि सां शेयर कंदासीं। कहिड़ा बि रंग हुआ जो असांजो ॾाढा साईं जन अॻे घोड़नि जा सफ़र हुआ, पोइ घोड़नि जे सफ़र में हलंदा घुमंदा हुआ। पोइ किथे बिरादर में भत थियो पोइ घोड़े जे सफ़र ते विया, भत ते जे विया त राति जो उन्हनि भत मंझा घोड़ो काए विया, जंहिं ते ॾाढा साईं जन विया। पोइ घोड़ो जे काए विया, घोड़ो काए विया त उते ई ॾाढे साईं जन दाह कई त शाह हुसैन मुर्शिद मूं साईं जुठ कई अथनि, घुराए मूंखे भत जी दावत ॾेई मूंसां जुठ कई अथनि, मुंहिंजो फ़ैसिलो तव्हां कंदव। पोइ ईअं करे ऐं उतां ई घणेई मिनतूं कयूं पर उन्हनि शइ वापसि न कई। पोइ संज मथे ते रखी घोड़े जा वापसि मोटी आयो, संज अची घर छॾियईं, संज घर छॾे ऐं उते ई वरी वापसि अची ऐं सिधो अची दरगाह ते सोणे जे पेरनि खां सतणु चालू थियो त मुंहिंजा मालिक मूंखे घुराए भत जी दावत ॾेई मूंसां ई जुठ कई अथनि, मुंहिंजो फ़ैसिलो कर। पोइ ॾींहुं वापसि विया, ॿियो ॾींहुं वापसि विया, टियों ॾींहुं वापसि विया। पोइ चौथे ॾींहुं या 3 ॾींहं पोइ वरी बाबा साईं जन ॻाल्हि कंदा त पोइ साईं जन चोथों चकर जेॾी महिल आयो ॾाढा साईं जन हिते त साईं जन चयो त तो फ़क़ीर तमामु घणो तंग कयो आहे ऐं अॼु खां पोइ मुंहिंजे मुक़ाम में जीअरो न अचिजांइ, मरी अचिजांइ, बाक़ी मूं दूं दुखाए छॾियो आहे, मच थींदा दुनिया ॾिसंदी ऐं अॼु खां पोइ मुंहिंजे मुक़ाम में जीअरो न अचिजांइ। पोइ जेॾी महिल वापसि विया घर त पोइ घड़ी रोअनि घड़ी खिलनि त घर पुछऊं न छो भला घड़ी खिलो था घड़ी रो था? पोइ चवंदा रहूं था इन जे लाइ जो मूंखे अॼु मुर्शिद पंहिंजे आस्थाने तां झले छॾियो त मूं वटि जीअरो न अचिजांइ, मरी अचिजांइ, बाक़ी जीअरो न अचिजांइ। पर आउं चवां थो त उहा शइ असांखे मिले, मिसाल जीअं ख़बर पवे त 200 साल पुराणा आहिनि, 300 साल पुराणा आहिनि, इहा असांखे ख़बर पवे या किथां। इहो आहे, इहो मीरनि जे दौर जो ॿुधूं पिया। हिते वाह वांदा 6 माही वाह जो हूंदो, पोइ मीरनि जो दौरु हूंदो। हिते भर में खूह अॼु बि आहे जंहिंमां ठिकराठो निकिरे थो। उन मीरनि जो मीर साहिब जो नालो हो चाकर। पोइ हिते जेॾी महिल ॻोठ ॿधल हो मीरनि जो त पोइ हुन चाकर साहिब जो ॻोठ हो त हिते ॿार बचा पाणी भरींदा। पोइ पाणी भरींदा त उन्हनि पाणी भरण वारनि खे साईं चयो त ॿार बचो पाणी न भरे, मर्द भले भरे औरत न भरे पाणी। पोइ हू मुड़नि न पिया, वरी हुननि खे
ठका साईं जन वटि तीर हूंदो, अॼु बि भायां थो पियल आहे गज़ कमाण पंहिंजो तीर। पोइ हितां ई बीह रुॻो हणनि त उन्हनि जा दिला भॼो पवनि, मीरनि जो दौरु, दिला जो भॼो पवनि त हुननि मीर साहिब चयो त साईं दरवेश दिला थो भञो छॾे। चयूं जे दिला भञे थो तव्हां इन खे न चओ, तव्हांखे ट्रामे जा दिला वठियो थो ॾियां। पोइ वरी हुननि ट्रामे जा दिला वरिता जा ठाराया। पोइ ट्रामे जा दिला पाणी भरण वञनि, पोइ बि दरवेश जो हाणे त बिस्फट पार थिए। पोइ बिस्फट पार थिए त पोइ वरी ॾिठूं त हाणे मुर्गो मीर साहिबु चिड़ी आयो त साईं हाणे तव्हां ट्रामे जा दिला बर्दाश्त नथा कराए भञो था छॾियो, ऐं तव्हां हितां कूच कयो। त चयो भई असां कूच कोन कंदा, कूच तव्हांखे करिणो पवंदो। चयो मुंहिंजी जागीर आहे, हेॾी जाइदादूं हीअ ऐं केॾां वेंदो, तव्हांखे वञिणो पवंदो। चई न वञिणो तव्हांखे पवंदो। चई न साईं मुंहिंजी ॿनियूं ॿारहं मुंहिंजी बादशाही, तव्हांखे वञिणो पवंदो। चयो हाणे ॻाल्हाइण जी ज़रूरत कान्हे, ॾंदण ॾियनि पिया ख़बर ॾंदण ॾियनि पिया त ॾंदण ॾींदे चवंदा हाणे एतिरो ॻाल्हाइण जी ज़रूरत कान्हे, असीं ॾंदण था पोखियूं। जेकॾहिं सुबुह जो खट विझी वेहण जेतिरो थियो साओ थियो त पोइ असीं हूंदासीं, तूं वञिजांइ, जे न थियो त पोइ असीं वेंदासीं, वञा तूं हुजिजांइ। ठकाए देनि सुबुह जो ख़बर अॼु बि बीठो आहे, सुबुह ख़बर हो साओ थी वियो, खट विझी जा 2 खटूं विझी वियो, पोइ साओ थियो। मीर चाकर जंहिंजा अॼु बि कुबा आहिनि शाहपुर चाकर में, मज़ारूं आहिनि उन्हनि जूं, मस्जिदूं आहिनि जंहिंजो अॼु बि दुनिया मिसाल ॾींदी आहे त मीरनि जा कुबा आहिनि। नाज़रीन आऊं हींअर मौजूदु आहियां फ़क़ीर अली बख़्श पिंजारे जी मज़ार ते। फ़क़ीर अली बख़्श पिंजारो जेको हितां दरगाह खां कुझु फ़ासिले ते परे ॻोठ में वेठल हो, ऐं ॿुधाईंदा त फ़क़ीर अली बख़्श पिंजारो सरवराबाद ते होटल हलाईंदो हुयो। पोइ इहो खटियाण ज़ात जो हुयो। उहो सुबुह जो फ़क़ीर अली बख़्श खे घरां अची सॾु कयईं, जेको घोड़ो पाए आयो ऐं प्लस में दरगाह जी जेका चाबी उहा खणी आयो। फ़क़ीर अली बख़्श खे चयईं त मूंखे हुकुम थियो आहे त तव्हां हीउ घोड़ो बि रखो पाण वटि ऐं दरगाह खे तव्हां संभालियो। फ़क़ीर अली बख़्श वराणियो त बाबा मूं त करे दरगाह संभाली कान्हे का, मूंखे त ख़बर ई कान्हे का। बहरहाल हाणे साईं जो हुकुम आहे त पाण दरगाह खे संभालियूं था। ऐं उन ॾींहं खां पोइ फ़क़ीर अली बख़्श त पाण विसाल करे विया आहिनि, पर हुनजा फ़र्ज़ंद आहिनि जेको दरगाह खे बाक़ाइदे संभालीनि पिया। साईं असीं अव्हां सां गॾु हुआसीं दरगाह हज़रत शाह हुसैन बुख़ारी ते, ऐं जेका ॼाण असांखे मिली सघी उहा अव्हां सां शेयर कई अथऊं। ऐं हाणे मोकिलाईंदासीं वरी ॿिए हफ़्ते या ॿिए कंहिं टाइम ते मिलंदासीं कंहिं ॿी दरगाह ते तव्हांजे लाइ ॼाण खणी ईंदासीं। महिरबानी, ख़ुदा हाफ़िज़।